मोज़िज़ साथियो अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। जॾहिं असां सिंध जी भेट पंजाब सां कयूं था त ख़बर पवे थी त पंजाब किथे बीठो आहे ऐं सिंध किथे बीठल आहे। सिंध जी बि एजुकेशन, पंजाब जी एजुकेशन, सिंध जी हेल्थ जा इदारा, पंजाब जे हेल्थ जा इदारा ऐं ईअं ई पंजाब जा ॿिया इदारा ऐं सिंध जा इदारा जॾहिं असां उन्हनि जी भेट कयूं था त असांखे तमामु घणी ख़बर पवे थी त सिंध में छा सूरत हाल थिए थी पई ऐं सिंध में छा थी रहियो आहे। असां सिंध जा माण्हू 15 सालनि खां ईअं लॻे थो त ॼण गुमनामीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांखे ख़बर कान्हे त छा थी रहियो आहे। छो चवंदा आहिनि त पंजाब जे अंदरि करप्शन घटि आहे, सिंध में करप्शन वधीक ऐं मजमूई तौर ते पंजाब जी जेका क्राइम आहे ऐं जेका सिंध में थींदड़ क्राइम आहे उन में बि राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। सिंध जा माण्हू तमामु घणा पाण खे होशियारु ऐं सियाणा सम्झण जे बावजूद बि तक़रीबन शयुनि खां बेख़बर आहिनि। उन्हनि खे ख़बर ई कान्हे त छा पियो थिए। GDA जो मरकज़ी अॻवान साईं सदरुद्दीन शाह राशिदी साहिबु जॾहिं दादू में ख़िताबु कयो हिकिड़े प्रोग्राम खे त उन ॿुधायो त पंजाब ऐं सिंध में केॾो फ़र्क़ु आहे, तॾहिं असांखे बि ख़बर पई त केतिरो फ़र्क़ु आहे। सदरुद्दीन शाह साहिबु ॿुधायो त पंजाब में नौकरियूं घणे भाङे मेरिट ते मिलंदियूं ऐं जेकॾहिं नौकरियूं कोटा सिस्टम में मिलंदियूं तॾहिं बि अहिल माण्हुनि खे मिलंदियूं। पंजाब में सिंध जे बनिस्बत करप्शन ज़रूरु आहे पर उन जी रेशो, उन जो मिक़दार उहो तमामु घटि आहे ऐं उन जो तरीक़ेकार बि सिंध जे रिश्वत खाने खां मुख़्तलिफ़ आहे। पंजाब में करप्शन हले थी पर उहा ॻुझ ॻोह लिक में ऐं मख़सूस, पर जेका सिंध में जीअं करप्शन ऐं रिश्वतखोरी आहे उहा सरे आम थिए थी, आम थिए थी, हर जॻह ते थिए थी, खुले आम थिए थी ऐं गवर्नमेंट ऐं जेका इक़्तिदारी धुर पीपल्स पार्टी आहे उन जे सरपरस्ती में थिए थी। पंजाब जी डेवलपमेंट पंजाब जे हर ॻोठ में, हर शहर में, हर रस्ते में माना ज़बरदस्त क़िस्म जा तरक़ियाती कम थियल नज़र अचनि था। तमामु ज़बरदस्त क़िस्म जा रोड, ज़बरदस्त क़िस्म जो एनवायरमेंट, वण ऐं उते जी स्ट्रीट लाइटूं। पर सिंध में अहिड़ी का बि शइ कान्हे का। छो जो सिंध करप्शन जे नज़र चढ़ियल आहे। पंजाब जे तइलीमी इदारनि में तइलीम आहे, उते कॉपी कल्चर न आहे, जेकॾहिं आहे त बि ज़ीरो आहे। पर सिंध में खुले आम कॉपी कल्चर हले थो। बोर्ड विकामियल आहिनि, लाड़काणो हुजे, सखर बोर्ड हुजे, नवाबशाह बोर्ड हुजे, कराची हैदराबाद, पर बोर्ड विकामियल आहिनि। पेपर लीक थियनि था, मेडिकल जा पर्चा लीक थियनि था। उन इहे जेके सभु शयूं आहिनि इहे पंजाब जे अंदरि नथियूं थियनि। इहो सभु कुझु, इहो सॼो गोरख धंधो सिंध जे अंदरि थिए थो पियो। हाणे जेकॾहिं को पंजाब जो माण्हू जेको अणपढ़ियल या जाइल या जंहिंखे डिग्री खपे थी उहो बि सिंध मां अची डिग्री पैसनि ते वठी वञे थो। अहिड़े क़िस्म जा सबूत बि मौजूदु आहिनि। सदरुद्दीन शाह राशिदी साहिबु ॿिन्ही सूबनि जी भेट कई आहे। कमाल जी भेट थी आहे ऐं इहा हक़ीक़त बि आहे। उन करे सिंध जा माण्हू जेके ज़ुल्म ऐं बरबरियत जे चक्की में पीसजी रहिया आहिनि उन्हनि माण्हुनि खे घुरिजे त उहे तब्दीली आणनि। ज़ात ऐं बिरादरी जे नाले ते वोट ॾियणु तब्दीली न आहे, पर पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ तब्दीली आणियूं। पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ वोट ॾियो। GDA बिल्कुलु मुतबादल आहे, मैदान में आहे। पीर साहिब पागारा जी क़यादत में पीर साहिब पागारो सिंध जो असुलु धणी ऐं वाली वारिस आहे। असां सभिनी खे घुरिजे त असां सिंध जे वारिस ॾांहुं, सिंध जे वालीअ ॾांहुं असां मुतवजा थियूं, तब्दीली आणियूं। न त पोइ 7 ई नस्ल सूरनि में आहिनि। तव्हां जॾहिं पंजाब में दाख़िल थींदो त तव्हांखे वॾा वॾा वेकिरा, डबल ट्रिपल वेकिरा रोड मिलंदा। उतां जो हर इलाइक़ो मोटरवे आहे। पर सिंध जे हाईवेज़ GT रोड जी हशर छा आहे? फुरूं, दाड़ा, ॾोह पंजाब में बि आहिनि पर सिंध में उनजो रेशो 50 ते वधीक आहे। आउं सम्झां थो त सिंध जे अंदरि जेका ज़ुल्म जी कारी राति आहे उनखे ख़तमु थियणु खपे। यार हैरानगी आहे, हिकु माण्हू खे 5 नौकरियूं सिंध में, हिकिड़ो माण्हू 3 नौकरियूं सिंध में करे थो ऐं सिंध में हज़ारे ख़ानदान बुखुनि में मरी विया, पाह थी विया।
उन्हनि जो को वाली वारस न आहे या सिर्फ़ु करप्शन आहे, उनखे रोकणो पवंदो। ऐं छॾे ॾियो करप्ट माण्हुनि जी पचर, छॾे ॾियो, छॾियो पंहिंजी क़िस्मत तब्दील कयो, पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल तब्दील कयो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजी वीडियो तव्हांखे यकीनन पसंदि आई हूंदी, हिनखे शेयर कयो, वंड कयो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मूंसां गॾु जुड़ियल रहो ताज़नि ख़बरुनि ऐं वीलॉग्स प्रोग्राम जे लाइ।